ख़बर अवास दरिया खान मरी मां शिरकंदासी दरिया खान मरी भरिसां बरसात में पोरित याकूब भुट्टो जो घर किरण सबब एक औरत समेत ॿ मासूम ॿारड़ा दबजी फौत थी विया। 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अवास दरिया खान मरी मां शेयर कई पिया। दरिया खान मरी भरिसां बरसात में पोरित याकूब भुट्टो जो घर किरण सबब एक औरत समेत 2 मासूम ॿारड़ा दबजी फौत थी विया ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ गुलाम मोहम्मद भुट्टो में पोरित याकूब भुट्टो जो घर किरी पियो, जंहिंमें हिकु औरत साइदा भुट्टो, 12 साला मासूम नीगर अब्दुल गफ़ार भुट्टो, मासूम नीगरी शहज़ादी भुट्टो दबजी फौत थी विया आहिनि। घर किरण सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिनमें मराशिदी गुलाम मोहम्मद, गुलबहार, मौलाबख्श, गुल खातून शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे लोडर रिक्शा ज़रिए रूरल हेल्थ सेंटर दरिया खान मरी मुंतक़िल कयो वियो। दरिया खान मरी मां यह ख़बर अवां सां शेयर कई पिया। दरिया खान मरी भरिसां बरसात में पोरित याकूब भुट्टो जो घर किरण सबब हिकु औरत समेत 2 मासूम ॿारड़ा दबजी फौत थी विया आहिनि ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।